ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि बस पोइ रुलनि थियूं अखियूं। ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि बस पोइ रुलनि थियूं अखियूं। घणो वक़्तु अॻु पिया हा सपना जली, अञा ताईं मुंहिंजूं जलनि थियूं अखियूं। ही ख़ूबसूरत ग़ज़ल आहे सिंध जे सुहिणे सिरजणहार सईद मेमण जो। सईद मेमण जंहिंजा ग़ज़ल सचपच त जदीद सिंधी ग़ज़ल जे मयार ते पूरा लहनि था। सईद जे ग़ज़लनि में हिकु काइनात समायल आहे। मूंखे त ईअं लॻंदो आहे त संदसि ग़ज़ल जेके आहिनि से तसवुराती अहसासनि खां वधीक हक़ीक़ी अहसासनि ते मबनी आहिनि। केॾो न सच आहे। ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि बस पोइ रुलनि थियूं अखियूं। घणो वक़्तु अॻु पिया हा सपना सड़ी, अञा ताईं मुंहिंजूं जलनि थियूं अखियूं। अचे थो नज़र कंहिं में कोई ॿियो, ही सच आहे या मुंहिंजूं भुलनि थियूं अखियूं। वाह 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 वाह। अचे थो नज़र में कंहिं में कोई ॿियो, अचे थो नज़र कंहिं में कोई ॿियो, ही सच आहे या मुंहिंजूं भुलनि थियूं अखियूं। सदियुनि ताईं पहुचे थी हुन जी नज़र, सदियुनि ताईं पहुचे थी हुन जी नज़र, कलाकार खे जे मिलनि थियूं अखियूं। ॾात एॾी वॾी शइ आहे जो आहे सदियूं अॻिते निहारे सघे थी। कलाकार खे जे मिलनि थियूं अखियूं, सदियुनि ताईं पहुचे थी हुन जी नज़र, कलाकार खे जे मिलनि थियूं अखियूं। ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं, सॼी उमिरि बस पोइ रुलनि थियूं अखियूं। वाह वाह वाह। सईद मेमण जो हिकिड़ो ॿियो ग़ज़ल जेको मां अक्सर पढ़ंदी आहियां ऐं मूंखे तमामु घणो पसंदि आहे ऐं मुंहिंजे ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे बि तमामु घणो वणंदो आहे। मां चाहियां थी त इहो ग़ज़ल मां अॼु वरी पढ़ां। ए ख़ुदा आसमान ड्राहे छॾ, ए ख़ुदा आसमान ड्राहे छॾ, दिल ड्रही वई जहान ड्राहे छॾ। वाह 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 वाह। ए ख़ुदा आसमान ड्राहे छॾ, दिल ड्रही वई जहान ड्राहे छॾ। इश्क जो को गवाह कोन्हे को, दिलचरीअ जो बयान ड्राहे छॾ। इश्क जो को गवाह कोन्हे को, दिलचरीअ जो बयान ड्राहे छॾ। कंहिंखे ॻोल्हियो लभान दुनिया में, कंहिंखे ॻोल्हियो लभान दुनिया में, मुंहिंजो नालो निशान ड्राहे छॾ। ए ख़ुदा आसमान ड्राहे छॾ, दिल ड्रही वई जहान ड्राहे छॾ। कंहिंखे ॻोल्हियो लभान दुनिया में, मुंहिंजो नालो निशान ड्राहे छॾ। इश्क जो को गवाह कोन्हे को, दिलचरीअ जो बयान ड्राहे छॾ। हू न मिटीअ जे हंज मां उथंदो, आस जो आस्तान ड्राहे छॾ। जे हली थो असां फ़क़ीरनि सां, जे हली थो असां फ़क़ीरनि सां, हीअ वॾाई ही मान ड्राहे छॾ। ए ख़ुदा आसमान ड्राहे छॾ, दिल ड्रही वई जहान ड्राहे छॾ। ही अहसास हुया ग़ज़ल जे रूप में सईद मेमण जा। सुर, साज़, आवाज़ ऐं शाइरी ज़िंदगीअ खे सुंदरता बख़्शींदी आहे। हिन दुनिया में जेको बि निखार आहे, जेको बि हुस्न आहे, दिलकशी आहे ऐं छिक आहे, मां सम्झां थी उहा शाइरी ऐं मौसीक़ीअ जे करे आहे। जेको बि माण्हू शाइरी या मौसीक़ी पसंदि नथो करे, मां ईअं थी भायां त हू इंसानी आला जज़्बनि खां आरी आहे। पर जेकॾहिं अव्हां शाइरी पसंदि कयो था त हींअर ई मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुचायो। छाकाणि त मूं हिन यूट्यूब चैनल ते हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे त सीनियर शाइरनि सां गॾोगॾु जूनियर यानी असांजा नवां सैकड़ाट शाइर जेके आहिनि उन्हनि खे बि शामिलु कजे, उन्हनि खे उत्साहिजे। ऐं जेकॾहिं अव्हां बि पंहिंजी शाइरी मूंखे मोकिलणु चाहियो था त हींअर ई पंहिंजी शाइरी मूंखे मोकिलियो ऐं थी सघे थो त उहा शाइरी तव्हां ॿुधण खां रहिजी वञो। इन करे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।